दोस्तो सिंध वासियो अस्सलाम वालेकुम जी सिंध ईद अचणु नज़र अची वियो आहे। सुभाणे ईद आहे, सभिनी खे ईद मुबारक। दोस्तो, यकीनी तौर ते ही ख़ुशी जो ॾींहुं आहे, पर पोयनि केतिरनि महीननि खां सिंध जे पोयनि 8 महीननि खां वठी सिंध परेशान ऐं एतिजाज हेठि आहे ऐं ॾींहं ॾींहुं उन में रद्द अमल तेज़ थींदो वञे ऐं नऊं नसुल खां वठी पुराणे नसुल ताईं, आबादगार खां वठी वकील ताईं, वकील खां वठी शागिर्द ताईं हर हिकु परेशान आहे त सिंधुअ जो जेको वक़्त जे हुकुमरान सियासी जमायत पाकिस्तान पीपल्स पार्टी सौदो करे छॾियो आहे, उन खे कीअं बचाइजे ऐं पंहिंजे नदीअ खे ईंदड़ नसुलनि ताईं कीअं वहंदो ॾिसजे। छो त असां वटि यकीननि तौर ते हिकिड़ो वॾो मुआशी ढांचो असांजो सॼो इन सिंधु दरिया ते आहे ऐं सॼी ज़रात ऐं असांजे पाणी पीअण जो जेको कराची, हैदराबाद ऐं सॼे सिंध जे शहरनि जो पाणी सॼो अक्सरियत इन ते इहो ई पीतो थो वञे। पर सिंधु नदीअ जी इन खां सवाइ बि इफ़ादत आहे। हीउ सॼो असांजो एकोसिस्टम जेको आहे, हीउ जेको माहौलियात आहे, इहा सॼी इन ते बीठल आहे। असांजी सामूंडी ज़िंदगी इन ते बीठल आहे। असांजा ही ॿेला, ढंढूं, ॿियूं सभु इन ते बीठल आहिनि। असां ही सॼो जेकॾहिं सिंधुअ जो पाणी हिननि 6 कैनालनि जे ज़रिए जेके हिननि सदारती हुकुम जे ज़रिए ठाहिया पिया वञनि, उन थियण खां पोइ तसवुरु रुगो सिंध जो करियो त सिंध जी ईंदड़ 10 साल खां पोइ सॼी डिस्प्लेसमेंट पॉपुलेशन जी ऐं ज़रात जी तबाही ऐं सॼो इकोसिस्टम तबाह ऐं पंहिंजे मुल्क में दरबदर थींदा नज़र था अचे ईंदड़ नसुल। इन खे कीअं बचाइजे? असां त इन इकनॉमी पासे खां सवाइ कल्चरल पासो ऐं सिंधु नदी त असांजो रोमांस आहे, असांजो इश्क आहे। इन खां सवाइ असीं सिंध जो तसवुरु बि नथा करे सघूं। उन करे जंहिं शइ लाइ तसवुरु नथा करे सघूं, उन लाइ जहिड़े जे कंहिं हद ताईं वञी सघूं था। इन जे तहफ़ुज़ लाइ असांखे सिर जो सौदो करिणो पवे तॾहिं बि करणु घुरिजे। उन करे असां इंशाअल्लाह सिंध जे सभिनी माण्हुनि जो सिर सलामत हुजे। पर पोइ 8 महीननि खां वठी सिंध जूं सियासी जमायतूं, आबादगार तंज़ीमूं, सिंध जा जेको सो घण घुरा सभु इन कंसर्न में पंहिंजे पंहिंजे फील्डुनि में पंहिंजी बेदारी आगाही मुहिम तेज़ी सां हलाइनि पिया ऐं उन जो नतीजो आहे तो हुकुमरान धुर जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी, नून लीग ऐं कंपनी सरकार आहे, पर इन ताक़तवर हुजण जे बावजूद बि कूड़ खे चवंदा आहिनि त पेर न हूंदा आहिनि ऐं उहो हिते सिंध में थिए पियो। सिंध जे माण्हुनि माज़ीअ जे सभिनी इन्हनि चालबाज़ियुनि खे जेके 8 महीननि में कयूं वयूं आहिनि, पहिरीं सदर साहब वटां जेके चालाकियूं ऐं बयान जलसनि खां वठी असेंबलियुनि में जॉइंट सेशन ॾिना, उन्हनि खे सिंध हुकूमत जेके मीडिया जे ज़रिए या पंहिंजा जेके मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में ओपिनियन ॾिनो, उनखे सिंध असेंबली जेको जाली ठॻीअ वारो रेज़ोल्यूशन पास कयो उनखे ऐं उन हुकुमरान जमायत जेको 25 ते एतिजाज कयो उनखे पुठी ॾेई छॾी। सिंध जो माण्हू कंहिं बि सूरत में इहो क़बूल करण लाइ तयारु न आहे त तव्हां जॾहिं सौदो कयो आहे, अप्रूवल ॾिनो आहे, त इहो अप्रूवल वापसि वठी ॾियो, बाक़ी ॿी तव्हांजी का बि चालबाज़ी न हलंदी। उन करे इन पंहिंजे वतन खे बचाइण लाइ, पंहिंजे सिंधु नदीअ खे बचाइण लाइ पाण वटि चैलेंज आहे। इन्हनि 8 महीननि में सिंध में नए नसुल उत्साह ॾिनो आहे ऐं उत्साह खे हाणे फतेह में तब्दील करिणो आहे। इहो कीअं मुमकिन आहे? साज़िशी टोला पंहिंजी जाइ ते हलंदा पिया, वेकाऊ माल पंहिंजी जाइ ते ईंदो पियो, केॾी महिल कूड़ा असेंबलियुनि जा आसरा ॾींदा, कॾहिं कोर्टुनि जा आसरा ॾींदा ऐं माण्हुनि खे उहो बि धोखा ॾींदा रहंदा। ऐं हाणे जेकॾहिं सॼी फील्ड में अचनि था त इन कूड़ खणी ईंदा। ऐं सम्झां पियो त इहो सिंध जो माण्हू इन खे रद्द करे। ऐं तव्हांखे इहो चवंदुसि त हीअ जिदोजहद यकीनी फतेह थियणी आहे। छो? करोड़नि माण्हुनि जे इन सां रोज़गार, करोड़े माण्हुनि जी इन सां ज़रिए मुआश खां सवाइ उन्हनि जी रहणी कहणी कल्चरल ऐं सिंधु नदीअ ते जेको जियापो आहे उहो इन सां ॿधल आहे। उन करे यकीनी तौर ते असांजो पालनहार असांजी मदद कंदो, पर इहा जुरत ऐं महिनत पाण ई करणी पवंदी। सॼी दुनिया
तव्हां सां हमदर्दी कंदी, सॼो पाकिस्तान तव्हां सां हमदर्दी त कंदो, पर जिदोजहद ऐं नतीजा सिंध में रहंदड़ माण्हुनि खे पाण ॾियणा। उहो कीअं थिया आहिनि? लतीफ़ चयो आहे त घिड़िया से चढ़िया इहे अथे, मए मते महिराण में पौट पो ॾेई त मेहार मिलई संबूड़ो साणी सीणा सां। त जेके घिड़िया से चढ़िया, उन करे पंहिंजी जिदोजहद में पंहिंजे सिर तां ऐं पंहिंजे ख़्वाहिशुनि जी कुर्बानी ॾियो, पंहिंजे ख़्वाहिशुनि जी कुर्बानी ॾेई जंहिं जुरत सां 8 महीना जिदोजहद खे ताक़तवर करे आयो। हाणे थोरो वक़्तु आहे, जेकॾहिं सिंध जो माण्हू लखनि जी तइदाद में निकिरी पवे, ऐं सम्झां पियो त सॼी गेम चेंज थी वेंदी। इहा हुकूमत ऐं रियासत गोॾा खोड़ींदी, ऐं यकीनी तौर ते किरोड़े माण्हू इहो गोॾा खोड़ाईंदा। सुभाणे आउं हिते वेठो आहियां नवाबशाह में मस्जिद तीरो में। हिते रुॻो आउं मिसाल थो ॿुधायां, ऐं हिते अॼु फातन ते वियुसि त हिकिड़े ॻोठ मां, असां वटि जे ॻोठ मां हिते रैली पई निकिरे, ॿिए हुन में बुख हड़ताल पई थिए सकरण शहर में। नवाबशाह शहर में जमालिन जो जा दोस्त आहिनि, हसन जमाली जा, उहे रैलियूं पिया कढनि। ऐं ईअं सॼी सिंध में मूंखे ख़बर न आहे केतिरा सिंध जा घणोकुरा ईद जे ॾींहं खे बि एहतिजाजी शिकिल ॾियनि पिया, ऐं सिंध जे माण्हुनि में उन्हनि में जॻाइनि पिया। ऐं सम्झां पियो इहो जे जज़्बो जाॻो रहियो त इनशा पाण फातह थींदासूं। ऐं इनशा ईद खां पोइ बि असांजो ऐलानियल प्रोग्राम आहे 5 तारीख़ ते सकरन मां हैदराबाद ताईं हज़ारनि माण्हुनि जी रैली थींदी, ऐं अज़ीमुशान जलसो हैदर चौक ते थींदो, जंहिंमें हैदराबाद जा शहरी ऐं हिननि 2-4 ज़िलनि जा शहरी उन में भरपूर हिसो वठंदा। ऐं हिकु दफ़ो वरी सिंध हुकूमत खे, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे हुकुमरान सदर खे, उहे सभु माण्हू वॉर्न कंदासूं त पंहिंजे इक़्तिदार लाइ ऐं पंहिंजे नाजाइज़ हरामखोरीअ लाइ, जेको पैसे जे हवस तव्हांखे थी पियो आहे इक़्तिदार जो, इनखे बचाइण लाइ सिंधूअ जो सौदो जेको कयो अथव। हाणे जेकॾहिं तव्हांखे अहसासु थियो आहे त अहसास शर्मिंदगी ज़ाहिर करणु, ऐं उन अहसास खे जेकॾहिं तव्हांजो सचो अहसासु आहे त पोइ इहो अप्रूवल वापसि करियो, ॿी सूरत में सिंध जो माण्हू तव्हां लाइ इहा धरती तंग करे छॾींदो। महिरबानी। उन करे सिंध जे सभिनी घणनि घुरनि ऐं सभिनी उन्हनि जंहिं जिदोजहद कई आहे, उन्हनि असांजे भेणुनि, असांजे नियाणियुनि, असांजे नौजवाननि, असांजे ॿारनि, असांजे वकीलनि, असांजे आबादगारनि ऐं सिंध जे शहरनि, सिंध जे ॻोठाणनि, जंहिं बि नमूने सां जिदोजहद कई आहे, इहो तव्हांखे ॿुधायूं त तव्हांजी जिदोजहद सॼी क़ौम खे हौसलो ॾिनो आहे। हाणे घणो वक़्तु न आहे, पर मुस्तक़िल मिज़ाजी सां, पुरन नमूने सां पाण खे जिदोजहद नतीजा ॾींदी। जेकॾहिं इन ट्रैक तां डिट्रैक थियासूं त यकीनी तौर ते वरी उनजो फ़ाइदो वठंदी वक़्त जा हुकुमरान करे सॼी शइ खे सबोटाइज कंदा। उन करे अचो त इहो अज़म करियूं त 8 महीननि जिदोजहद खां ईंदड़ अप्रैल जो महीनो ऐं आईंदा जेके महीना अचणा आहिनि, उन्हनि खे मुस्तक़िल मिज़ाजी सां, पुरम नमूने सां जिदोजहद खे जारी रखंदासूं, त जीअं ही सिंध दुश्मन मनसूबा, ख़ुशूसन इहे 6 कैनालनि जो मनसूबो जेको 8 जुलाई 2024 ते सदर पाकिस्तान पंहिंजा नाजाइज़ इख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु कंदे जेके अप्रूव कया आहिनि, उहे ख़तमु नथा थियनि। त जीअं मौजूदा सिंधू दरिया असांजे शाह दरिया वहंदो असांखे मिलियो, अॻिए नसलुनि ॾिनो, ऐं इनशा पंहिंजी जिदोजहद सां इहे नाजाइज़ डैम ऐं नाजाइज़ कैनाल इन जे स्कीमुनि खे रद्द कराए ऐं ईंदड़ नसुल खे पाण इनशा इहो वहंदो ॾींदासूं ऐं शाह दरिया वहंदो रहंदो। महिरबानी। जी